नए माली साल जी बजट अॼु पेश कई वेंदी। बजट जी मंज़ूरी लाइ वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु तलब। सोलर पैनलनि, स्टेशनरी ऐं स्टॉक मार्केट टैक्स बरक़रार रखण जो फ़ैसिलो। मुल्की मईशत जो काथो 133.8 ट्रिलियन रुपयनि ताईं पहुचाइण जो टारगेट मुक़रर। हुकूमत तरफ़ां नए माली साल लाइ महांगाई जी शरह 8.2% मुक़रर। महांगाई 7.1% रहण जो इम्कान। GDP में 13.4% इज़ाफ़े जो टारगेट मुक़रर करण जी तजवीज़। क़ौमी आमदनी 153 ट्रिलियन रुपयनि खां वधीक मुक़रर करण जी तजवीज़। हुकूमत माशी तरक्की जो टारगेट हासिल करण में नाकाम। टैक्स ओगाड़नि, नाणे वाध ऐं बेरोज़गारीअ में इज़ाफ़ो। माशी तरक्की जी शरह 3.7 करार। करंट अकाउंट खसारे में घटिताई। हुकूमत इक़्तिसादी गैर यकीनी बोर्ड तोड़े रेस्क्यू ऐं रिलीफ जे चैलेंज खे मुंहुं ॾियण में कामयाब। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब क़ौमी इक़्तिसादी सर्वे रिपोर्ट पेश करे छॾी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त आलमी सतह ते गैर यकीनी सूरतहाल सबबि मईशतनि खे नुक़सानु पहुतो आहे। अमरीका तरफ़ां मुख़्तलिफ़ मुल्कनि ते टैरिफ लागू करण सबबि गैर यकीनी सूरतहाल पैदा थी आहे। हुकूमत बहराननि खे मुंहुं ॾियण में कामयाब थी वई आहे। पाकिस्तानी मईशत जो काथो 452 अरब डॉलर खां वधी वियो आहे। मुल्क में 39,000 नयूं कंपनियूं रजिस्टर थियूं आहिनि। हुकूमत बोर्ड जी सूरतहाल सबबि माशी चैलेंजनि खे मुंहुं ॾिनो आहे। टैक्स ओगाड़ीअ में 11.3% इज़ाफ़ो रिकॉर्ड कयो वियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप तरफ़ां ईरान ख़िलाफ़ तय कयल अॼोका हमला मुलतवी करण जो ऐलान। संदसि चवणु आहे त लाॻापियल धुरियुनि तरफ़ां क़तई नुक़्ता मंज़ूर कया विया आहिनि। पाकिस्तान, इसराइल, सऊदी अरब, क़तर, मिस्र, तुर्किया ऐं बहरीन सिफ़ारती मुआहिदे जी मंज़ूरी ॾिनी आहे। अॼु ईरान ख़िलाफ़ तय कयल हमला ऐं बमबारी खे मुलतवी कनि था। ईरानी आला क़यादत सां ॻाल्हियुनि बाद हमला मुलतवी कया। मुआहिदे ते सही ऐं हंध जो ऐलान तुर्त कयो वेंदो। बाज़ाब्ता मुआहिदे ताईं सामूंडी नाकाबंदी बरक़रार रहंदी। जंग में सरेंडर ईरान न पर अमरीका खे करणो पवंदो। अमरीका खे अगराई जे जवाब में सख़्त ऐं दर्दनाक जवाब ॾिनो वेंदो। गैर क़ानूनी ऐं ख़तरनाक हमलनि जे नतीजनि जे ज़िम्मेवारी अमरीका ऐं हमलनि में शामिल हर धुर ऐं मददगार ते लागू हूंदी। पाकिस्तान आज़ाद कश्मीर बाबति भारतीय इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। वॾेही आफ़िस जे तर्जुमान ताहिर अंद्राबी जो चवणु आहे त आज़ाद कश्मीर बाबति भारतीय इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। भारत हल तलब मामलनि तां ध्यानु हटाइण जी कोशिश करे रहियो आहे। भारत आलमी सतह ते तकरारी इलाइक़ो क़बूल थियल आहे। भारतीय आबी अगराई ॾखण एशिया जे अमुन खे ख़तरे में विझी छॾींदी। विच ओभर में हिकु दफ़ो ॿीहर चिकताण ते ॻणती आहे। धुरियुनि खे जंगबंदी ते अमल कंदे ॻाल्हियुनि ज़रिए मसइला हल करणु घुरिजनि। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सां तुर्क सामूंडी फ़ौज जे कमांडर जनरल मेतन तोकेल जी मुलाक़ात। पाकिस्तान ऐं तुर्किया विच में दिफ़ाई सहकार, इलाक़ाई सिक्योरिटी ऐं पेशेवराणनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। ISPR मूजिबि GHQ आमद ते तुर्क कमांडर खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। जनरल मेतन जी एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू सां बि मुलाक़ात। क़ौमी असम्बली में पीपल्स पार्टी तरफ़ां पाणीअ जी गैर मुनसिफ़ाणी विरछ ख़िलाफ़ सख़्त एहतजाज। कमेटी क़ाइमु करण जो मुतालबो। वफ़ाक़ी सरकार ऐं इरसा जूं वज़ाहतूं रद्द। शाहजहा मरी जो चवणु आहे त इरसा पाणी जी मुनसिफ़ाणी विरछ न करे रही आहे। पाणीअ जी खोट सबबि सिंध सोकड़े जो शिकार आहे। फ़सुल तबाह थी रहिया आहिनि। पाणी जी विरछ 1991 ईस्वी जे मुआहिदे तहत न थी रही आहे। नवीद कमर जो चवणु आहे त जेकॾहिं पोखी वक़्तु आबादकारनि खे पाणी न मिलियो त जवाबु केरु ॾींदो। सिंध में ज़रई शोबे खे ख़तरनि ते ॻणती आहे। आबी वसीलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर मोइन वटू जो चवणु आहे त इरसा जे अंगनि अखरनि मूजिबि सिंध पंहिंजे हिसे खां वधीक ऐं बलोचिस्तान पंहिंजे हिसे जो पाणी इस्तेमालु करे चुको आहे।
सिंध खे 1,40,000 क्यूसेक पाणी फ़राहम कयो पियो वञे। पंजाब खे 7 सैकड़ो घटि ऐं सिंध खे 10 सैकड़ो वधीक पाणी मिलियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे ख़त। पाणी जी घटि फ़राहमी ते सख़्त एहतिजाज। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध पाणी जी सख़्त खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पाणी जी मुंस पाणी विर्छ सां वसी माशी नुक़साननि खां बची सघिजे थो। पाणीअ जी मजमूई दस्तियाबी वधण बावजूदि केनालनि खे घटि पाणी मिली रहियो आहे। तकरारी सीजे ऐं टीपी लिंक केनाल मां पाणी जी खणत में 16 सैकड़ो इज़ाफ़ो थियो आहे। इरसा खे 1991 ईस्वी वारी ठाह तहत सिंध खे पाणी जी फ़राहमी जो पाबंद बणायो वञे। आपाशी वारे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरे चयो आहे त सिंध खे पाणी जी सख़्त ज़रूरत आहे। डेमनि भरण जी कहिड़ी ज़रूरत आहे? सिंध खे 1991 ईस्वी जी पाणी ठाह तहत हिसे जो पाणी न मिली रहियो आहे। सिंध में 41 सैकड़ो पाणी जी खोट आहे। पंजाब रुगो 10 सैकड़ो खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पीपल्स पार्टी सिंध जे माण्हुनि जो केस आख़िरी हद ताईं विढ़ंदी। पीपल्स पार्टी कंहिं बि सूबे सां ज़्यादती बर्दाश्त न कंदी। सिंध जे सियासी समाजी ऐं सान्यावंद धुरिन कराची खे वफ़ाक़ हवाले करण, LFC मां कटौती ऐं अरिड़हीं तरमीम खे रोल बैक करण जी ॻाल्हियुनि खे रद्द करे छॾियो। अरिड़हीं तरमीम जो मक़सदु आईन ऐं जमहूरियत जी बहाली आहे। कराची खे वफ़ाक़ करण हवाले करण जूं ॻाल्हियूं कंदड़नि खे पहिरियों इस्लामाबाद खे ठीकु करणु घुरिजे। निसार खोड़ो, अरिड़हीं तरमीम सां हथ चरान ख़तरनाक साबित थींदी। सूबाई ख़ुदमुख़्तियारी ख़िलाफ़ साज़िश बर्दाश्त न कई वेंदी। रज़ा रुबानी, टैक्स उगाड़ण जो माहौल ठाहिण लाइ नफ़रत जो माहौल ठाहियो वियो आहे। नूर अलादा शाह वफ़ाक़ खे सूबनि बाबति न पर सूबनि खे वफ़ाक़ी सरकार बाबति फ़ैसिला करणु घुरिजनि। ज़मीर घुमरो। पीपल्स पार्टी तरफ़ां गिलगित बल्तिस्तान में हुकूमत ठाहिण बाबति अॼु पार्लियामानी पार्टीअ जो इजलास तलब। पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून जे वफ़दनि जी गिलगित बल्तिस्तान में मुलाक़ात। हुकूमत ठाहिण बाबति इम्कानी फार्मूले, सियासी सहकार ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं। ॿिन्ही धुरनि जे वफ़दनि तरफ़ां तजवीज़ूं मर्कज़ी क़यादत साम्हूं रखण जो फ़ैसिलो। नदीम अफ़ज़ल चंद जो चवणु आहे त गिलगित बल्तिस्तान जी चूंड नतीजनि खे मैनेज करण जी कोशिश कई पई वञे। कुझु वफ़ाक़ी वज़ीर 15 जून ताईं नंबर तब्दील थियण जूं दावाऊं करे रहिया आहिनि। अॼु पार्लियामानी पार्टी जे इजलास में मुस्तक़बिल जे हिकमत अमली बाबति गौर वीचार कयो वेंदो। ठुल्ह भरिसां ॻोठ गंवर ख़ान बंगलाणी में संग ॾियण खां इनकार ते वनवा में वेठल नारी क़तल। जवाबदारनि गोलियूं हणी जन्नत ख़ातून बंगलाणी खे क़तल करे छॾियो। लाश तालके अस्पताल मुंतक़िल। नारी जी अमड़ हसीना ख़ातून जो चवणु आहे त ज़ाहिद बंगलाणी धीअ जो संग घुरियो। इनकार ते धीअ खे क़तल करे छॾियो आहे।
इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी वयूं। फुटबॉल वर्ल्ड कप अॼु खां शुरू। इफ़्तिताही मैच में मेज़बान मैक्सिको ऐं ॾखण अफ्रीका खे ॿुड़ीअ जी भेट में 2 गोलनि तां शिकस्त ॾेई छॾी। शानदार इफ़्तिताही तक़रीब में फ़नकारनि पारां फ़न जो मुज़ाहिरो।